हींअर अवां जो पाड़ेसरी ख़तीब ऐं अवां जो ईअं सम्झो त रहनुमा हज़रत अल्लामा व मौलाना साईं ख़तीब अहले सुन्नत क़िबला मुझो चाचा साईं हज़रत अल्लामा कारी गुलाम अकबर सेड़ो साहब जन के अर्ज़ रखूं था त अची तव्हां असांजे आॾो ख़िताब फरमाइनि। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां असां जूं दिलियूं मुस्तफ़ीज़ थी वेंदियूं ऐं अल्लाह तबारक व तआला जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सहाबा किराम ऐं अहल बैत जी मोहब्बत पैदा थी वेंदी। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। नारे जो जवाब नारे तकबीर अल्लाहु अकबर। साईं जन जुमे जुमे ते ख़िताब फरमाईंदा आहिनि पर उते नारो न हूंदो आहे। हिते महफ़िल में त घटि में घटि अहिड़ो इस्तक़बाल कयो जियां तव्हांजे दिल में साईं जन आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत ऐं सहाबा इकराम ऐं अहल बैत जी मोहब्बत पैदा फरमाई आहे। अहिड़े ई तरीक़े सां अहिड़े जोश ऐं ख़रोश सां नारे जो जवाब ॾियो जीअं साईं जन भी पंहिंजी दिल खोले अव्हांखे कुझु ॿुधाइनि। नारे तकबीर ॿई हथ मथे करे नारे जो जवाब ॾियो। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी मुर्शिद हुसैन उलमाए अहले सुन्नत। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तर्दौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिहि फतरब्बसू हत्ता यअतियल्लाहु बिअम्रिहि वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी मुर्शिदी या कुर्रत ऐनी या हबीबी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। निहायत ही लायक़े सद इज़्ज़ो एहतराम प्यारा बुजुर्गो अजीज़ो नौजवानो कलंदराबाद जा कुर्बन भरिया मुसलमानो प्यारा जमातियो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ वालेकुम अस्सलाम। वॾी खुशनसीबी आहे अवां जी ऐं असां जी। हेतिरा उलमा दावा सां चवां तो दावा सां त हिक स्टेज ते हिक ही वक्त कॾहिं कॾहिं जमो थींदा आहिनि ऐं सभु मुस्तनद ऐं सर्टिफाइड उलमाए किराम जन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त जंहिं आलिम खे ॾिठो ॼण उन मां मुहम्मद खे ॾिठो। सभई नथा चओ इहो न हलाए पियो उहो बि वस पुॼियो लाउड हलायो पखनि खे छॾियो। मदीने वारे साईं उलमा जी इज्जत में फरमायो पाण फरमायो त जंहिं आलिम खे हथ ॾिनो उन ॼण मां मुहम्मद सां हथ मिलायो। हथ खणी चओ सुभान अल्लाह। अॼु को पोइ छा कंदो। दरबार आलिया कंबर शरीफ का मुझे मुर्शिद जे पाक पार खां हजरत अल्लामा मौलाना
साईं फाज़िल अजल मौलाना गुलाम मुस्तफ़ा कलाल हुसैनी साहब जेके जामिया निज़ामिया लाहौर मां दरस निज़ामी ऐं तखसुस फिल फ़िक़्ह करे आया जिते असांजा नंढड़ा भी पढ़न था उन्हनि पाण स्पेशली मेहरबानी कई आहे ज़ियारत कंदो हक़ जे आलिमनि जी अचनि त चेहरा ॾिसजो वणनव त बेख़ुद थी चइजो सुभान अल्लाह ऐं हक़ पुॼेव त उथी बि आलिमनि जो इस्तक़बाल कजो तव्हां सां त पाण में ठीकु आहे जीअं मिलियासीं पर आलिम अचनि उन्हनि जो तव्हां ते एतिराम करणु फ़र्ज़ु आहे उथी बीजो त आलिम ॾिसनि चवनि त अञा रसूलुल्लाह जे वारिसनि जी इज़त दुनिया में आहे उन खां पोइ दरबार आलिया रहमतपुर शरीफ लाड़काणे वारा जितां मुंहिंजे मुर्शिद कंबर वारे खे बि फैज़ मिलियो किबला मुफ्ती सैयद मोहम्मद हसन शाह बुखारी हुसैनी उहे बि जलवे अफरोज़ थींदा उन खां पोइ तव्हांजे आॾो सैयद सुहिणा बि वेठा मौलाना गुलाम यासीन तव्हांजा आॾो ॻाल्हाए पियो इहो बि मुस्तनद आलिम आहे इंशाअल्लाह इहो बि तव्हांखे अॻिते हली पंहिंजे इल्म सां फैज़ पहुचाईंदो ऐं मुंहिंजो नंढड़ो बि वेठो आहे मोहम्मद मेहरबान इहो बि आलिम थी रहियो आहे इंशाअल्लाह जेका कमी हुई उलमा जी उहा अल्लाह ऐं उनजे पाक रसूल जे मेहरबानी सां पूरी थियण वारी आहे तव्हांखे का तकलीफ़ न थींदी शरई मसइलो हुजे का दीनी दुनियावी तकलीफ़ हुजे तव्हां मसइलो हल कराए सघो था अदे परवाज़ पंहिंजे वालिद मोहतरम मरहूम ऐं मग़फ़ूर मोहम्मद हसन शेख साहब रहमतुल्लाह अलैह जे रूह के सवाब पहुंचाने जे लाइ हीअ महफ़िल कई आहे जंहिंमें मदीने वारे जो शान भी आहे सहाबा किराम जो शान भी आहे महबूब जे प्यारनि आल बैतनि जो शान भी आहे जंहिंमें तव्हां असां सभु शरीक आहियूं तव्हां भलारा भी शरीक आहियो मां गुनाहगार भी शरीक आहियां अल्लाह साईं तव्हां असांजी हीअ शिरकत क़बूल फरमाईंदो थोरे टाइम में थोड़ी इन महफिल में रौनक तमाम वडी थियण वारी है इंशाअल्लाह थोड़ो टेप ॾिसण ॿ टे मिनट मां ॻाल्हाईंदुसि पोइ मथां साईं कलाल साहब जन ॻाल्हाईंदा वरी साईं सैयद मोहम्मद हसन शाह बादशाह ॾिसजो त महफिल खे कीअं रौनक लॻी थी वञे सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सलाद सिक सां न पढ़ियो सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या हाणे दिल सां कुरान ॿुधो अल्लाह ताला सूरह तौबा जी आयत नंबर 24 में इरशाद फरमायो कुल इन काना आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिहि फतरब्बसू हत्ता यअतियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन
बुधो अल्लाह ताला फरमायो कुल ऐ मुझा महबूब ऐलान फरमा कलंदराबाद वारो तव्हां आलिमन जा सोबती आयो आलिमन जी इज्जत कंदड़ आयो अव्हां खे ख़बर हूंदी त अल्लाह जो महबूब केरा केरा मदीने जो शेर जोर सा अल्लाह ताला पंहिंजे महबूब के फरमायई त मुझा महबूब मिठा ऐलान कर जी मौला अल्लाह सही फरमायुस त महबूब पंहिंजी पाक ऐं मिठी ज़बान सां पंहिंजी उम्मत के समझाणी दे ऐं चवीन त जेकॾहिं तव्हांजा अब्बा ऐं ॾाॾा ऐं अव्हां जा पुट ऐं अव्हां जा भाउर ऐं अव्हां जूं ज़ालूं ऐं अव्हां जा माइट ऐं अव्हां जो कमायल माल ऐं अव्हां जो वापार जंहिंजे नुक़सान जो अव्हां खे सदाई भवंदो आहे ऐं अव्हां जा पसंदीदा घर जेकॾहिं इहे अव्हां खे अल्लाह ऐं उन जे रसूल खां ऐं अल्लाह जी राह में जिहाद करण खां वधीक प्यारा आहिनि पोइ इंतज़ार कयो अल्लाह पंहिंजो अमर नाज़िल फरमाए ऐं अल्लाह नाफ़रमाननि खे हिदायत नसीब न कंदो आहे इहो त हुयो तर्जुमो इन आयत करीमा में कलंदराबाद वारो अल्लाह साईं 8 शयुनि जो ज़िक्र फरमायो आहे जेके 8 शयूं इंसाननि खे प्यारियूं हूंदियूं आहिनि हिकु इंसान खे अब्बा ॾाढा प्यारा हूंदा आहिनि हिकु इंसान खे ॿिए नंबर ते पुट प्यारा हूंदा आहिनि टे नंबर ते इंसान खे भाउर प्यारा हूंदा आहिनि चौथे नंबर ते इंसान खे ज़ालूं प्यारियूं हूंदियूं आहिनि पंजे नंबर ते इंसान खे पंहिंजा माइट ॾाढा प्यारा हूंदा आहिनि छहे नंबर ते इंसान खे पंहिंजो कमायल माल ॾाढो प्यारो हूंदो आहे सते नंबर ते इंसान खे वापार ॾाढो प्यारो हूंदो आहे अठे नंबर ते इंसान खे तोखे असां हिन जे लाइ घुरायो त तूं लाउड भलो हलाईं अॼु ख़ुश्क तो हेॾे ॾिसो तसलसल टुटी पियो वरी शुरू कयूं भला हेॾे ख्याल तकड़ो तकड़ो हाणे ॿुधो अल्लाह साईं जा बानो रब जेका ॻाल्हि क़ुरान में कई आहे तकड़ी तकड़ी ॿुधो त इंसान खे अब्बा ॾाढा प्यारा हूंदा आहिनि ॻणींदा अचो ॿिए नंबर ते पुट प्यारा हूंदा आहिनि टे नंबर ते इंसान खे भाउर प्यारा हूंदा आहिनि चौथे नंबर ते ज़ालूं प्यारियूं हूंदियूं आहिनि पंजे नंबर ते माइट प्यारा हूंदा आहिनि छहे नंबर ते इंसान खे पंहिंजो माल प्यारो हूंदो आहे सते नंबर ते इंसान खे पंहिंजो वापार प्यारो हूंदो आहे अठे नंबर ते इंसान खे पंहिंजो घर प्यारो हूंदो आहे अल्लाह तो चवे जेकॾहिं इहे 8 शयूं अव्हां खे अल्लाह खां उन जे पाक रसूल खां ऐं अल्लाह जी राह में जिहाद करण खां प्यारियूं आहिनि त पोइ इंतज़ार कयो अल्लाह जे अज़ाब जो पर जेकॾहिं इन्हनि 8 शयुनि खां अव्हां खे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल प्यारो आहे त पोइ तव्हां हिते बि कामयाब आहियो त क़बर में बि कामयाब हूंदो त क़यामत में बि कामयाब हूंदो साईं मोजा जॾहिं इन आयत खे पढ़ियूं त असां ऐं अव्हां खे अल्लाह बि प्यारो आहे अल्लाह जो रसूल बि प्यारो आहे कलंदराबाद वारो पर
सच्ची गाल या थव त अल्लाह ऐं रसूल जेतिरो प्यारा असहाबन के होया आल बैतन के होया एतिरो प्यारा तव्हां असां के न आहिनि। महबूब जूं जमातूं जन दीन खे वधायो ऐं बचायो। महबूब जे दीन खे महबूब जे असहाबन वधायो। महबूब सां गॾु जंगियूं कयूं, पंहिंजा घर छॾियूं, पंहिंजा भाउर छॾियूं, पंहिंजूं ज़ालूं छॾियूं, पंहिंजो बच्चा ॿार छॾियूं। मुस्लमान पंहिंजा पाए ॾाढा रसूलुल्लाह जे ख़ातिर छॾे महबूब जे कढ लॻी पिया। असहाब दीन वधाइण में किरदार अदा करे विया, पंहिंजा सिर ॾेई विया, उन्हनि दीन खे वधायो ऐं करबला जे मैदान में मोहम्मद मिठे जे अहल बैतन वरी दीन खे बचाए ॾेखारियो आहे। जेके मञो था उहे चओ सुभान अल्लाह। मञो था असहाब बि असांजे अखियुनि जो नूर, अहल बैत बि अखियुनि जो नूर। हिकिड़ी रवायत तव्हांखे असहाबनि सगोरनि जे कुर्बाननि जी ॿुधायां, ॿुधंदव? जेके ॿुधो उहे हथ मथे कयो त माशा अल्लाह। अञा 2-3 हथ मथे न थिया। सभई ज़िक्र करे चओ ला इलाहा कुर्बानी बुधाया पान अंदाजो लगाजो ॾिसो त असहाबन के अल्लाह व अल्लाह जो रसूल केतिरा न प्यारा हूंदा। हाणे ॿुधो, ॻाल्हि वणेव त मूंखे ज़रूर वोट ॾिजो। महबूब जो प्यारो यार अबू बकर सिद्दीक जेको नंढड़ाए पजो यारा महबूब खां उम्र में अबू बकर सिद्दीक सिर्फ 2.5 साल नंढो नंढड़ाए बखा मुझे महबूब सां गॾु घुमियो। शाम में गॾु, मके में गॾु, जबलन में गॾु, मदीने में गॾु, सफ़र में गॾु, अबू बकर हज़र में गॾु, सुख सां सुख में रसूल सां गॾु, दुख में रसूल सां गॾु, अॼु मज़ार में बि गॾु। मां त चवंदो आहियां रसूल निभाइण वारो आहे। रसूल सां हज़रत अबू बकर वास्तो रखियो। मदीने वारे साईं फरमाइस असां छिनण वारा न आहियूं। ऐं अबू बकर तूं मुंहिंजो नंढड़ाए पजो दोस्त आहे, मुंहिंजो असहाबी आहे। मां मोहम्मद जैसा लाईंदो आहियां, निभाईंदो आहियां। तूं मूंसां हर जाइ ते गॾु आहे। मज़ार में बि धार न कंदो मां, मज़ार में बि मूंसां गॾु सुकून हूंदो। ऐं अबू बकर पर मां महबूब तोखे ईअं न छॾींदुमि। क़यामत जे ॾिहाड़े हीअं उथंदासीं, साॼे हथ में अबू बकर हूंदो ऐं खाॿे हथ में उमर फारूक हूंदो। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े सभ खां पहिरियां असां 3 ॼणा क़बरुनि मां उथी ॿाहिरि ईंदासीं।
वो अबू बकर सिद्दीक हेरे ॾिसो ईमान अबू बकर आणे छड़ियो पीउ ईमान अञा नांदो हुयुसि अबू कुहाफा अबू बकर जो पीउ ईमान अञा नांदो थई हिकड़े ॾियारे अबू बकर जे साम्हूं उन जो पीउ मदीने वारे साईं के घट वध पियो ॻाल्हाए अबू बकर न ॾिठई त पीउ हथ खाली हुयसि रब जो कसम किताब भरियल हीअं जो अबू बकर पंहिंजे पीउ खे थप हयईंसि एॾी ज़ोर सां हयईंसि अबू बकर जो वालिद वञी ज़मीन ते किरियो रसूलुल्लाह खे इहा ख़बर पुगी त अबू बकर पंहिंजे पीउ खे थप हईं पर वॾी ज़ोरदार थप हयईं अथईंसि घुराए पुछा कयूंसि त अबू बकर हे छा कई मां त पीउ माउ जी इज़त सेकारी त मां हे तो पंहिंजे पीउ खे थप छाजे लाइ हईं अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो क़िबला पीउ मां मञां थो पर छा कयां मजबूर आहियां तोखे घटि वधि पियो ॻाल्हाए ख़बर अथव तूं मूंखे हर शइ खां प्यारो आहे हीअ त थप ई मांस हथ खाली हुया पर तुंहिंजी बेअदबी पे कयईं तलवार हुजे हा तलवार हणी ॿ धकरे छॾियांसि हा हिन ज़मीन ते तो महबूब जो गुस्ताख छॾणो ई न आहे क़िबला मूंखे हर शइ को तूं प्यारो आहे क़ुरान में वाकई सच चयो न त जेकर पीउ माउ खां बि ज़ोर रसूल प्यारो न अथव तव्हांजो ईमान ई न आहे मतां कोई चवे पीउ खे छो त पायईं छो त पीउ खे प्यारो न कयईं अञा पीउ काफ़िर पोइ त ईमान आंदई पोइ त असांजो बि साईं थी वियो छो त रसूलुल्लाह जा सभु असहाब असांजे सिरनि जा साईं ऐं कलंदर आबाद वारो दुनिया जे तख़्ते ते 1.25 लख नबी सगोरा आया मदीने वारे साईं जा असहाब बि 1.25 लख हुया 1.25 लख नबी बि सच्चा त रसूल जा 1.25 लख असहाबी बि सच्चा मञो था ज़ोर सां साईं मुंहिंजा उहे मुंहिंजे महबूब जा यार हज़रत उमर फारूक बदर वारी लड़ाईअ में पंहिंजे मामे सगे मामे खे जंहिंजो नालो अलास लिखियो वियो आहे उनखे तलवार सां बटुकर कयईंसि त रसूलुल्लाह जो दुश्मन मुंहिंजा भाउर मौला अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा पंहिंजो सिर दरिया ते रखी उतबे खे मारियईं शैबे खे मारियईं वलीद खे मारियईं अहिड़नि आशिकनि जे लाइ कीअं न अल्लाह जो क़ुरान वरी वरी शाहिदियूं ॾींदो असहाब बि सच्चा अहल बैत बि ज़ोर सां ॻाल्हायो साईं मुंहिंजा वरी जेके दीन जी ख़िदमत असहाब करे विया वरी उहो दीन जो बाग वधंदो रहियो जंहिंमें नमाज़ जा गुल हुया रोज़न जा गुल हुया हज जा गुल हुया जॾहिं उहो बाग दीन जो वधी वण थियो सन 61 हिजरीअ में यज़ीद उनखे कपण पियो चाहे बर्बाद करण पियो चाहे त वरी मुंहिंजे महबूब जो प्यारो बचड़ो इमाम हुसैन मैदान ते आयो केर तो चवे त साहब अहल बैत जी इज्जत न कंदा गलत था चवनि तव्हां ऐं असां रसूलुल्लाह जा बचड़ा ॾिठा हुसैन ॾिठो अथव बाबा चओ न मौला अली ॾिठो अथव अम्मा फातिमा ज़हरा न ॾिठी अथव अलाह ॾेखारींदो चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन पर ॾिठा बि न थसे तव्हांखे ऐं असांखे अल ॾिठे रसूलुल्लाह जा अहल बैत प्यारा आहिनि शान
ॿुधूं था वाह कयूं था ऐं जेकॾहिं गम जो वाक़ियो ॿुधूं था त रोंदा आहियूं यार अन ॾिठे हुसैन तव्हां असांखे एॾो प्यारो आहे ॿुधाए त अबू बकर उमर जन शान हुसैन जो अखियुनि सां ॾिठो उन्हनि खे हुसैन कीअं न प्यारो अबू बकर सिद्दीक हुसैन के कुल्हनि ते चाढ़े घुमाईंदो उमर फारूक तेसी ताईं न पाण नवां कपड़ा पाए तेसी ताईं पंहिंजे पुटनि खे नवां कपड़ा न पाराए जेसी ताईं हसन ऐं हुसैन खे नवां कपड़ा न पाराईंदो रब जो कसम हुसैन उहा हस्ती आहे हीअं हुसैन हलंदो त असहाब हुसैन खे कुल्हनि ते खणी घुमाईंदा हुसैन जे कदमनि जी मिटी छॾींदा रसूलुल्लाह जो प्यारो असहाबी अबू हुरैरा हीअं ॾिठई त हुसैन कंहिंजे जनाज़े में शरीक आहे हुसैन हले पियो हली हली छांव में बीठो अबू हुरैरा मुझे महबूब जो असहाबी हदीसुन जो हाफिज ऐं इमाम हुसैन का उम्र में भी वॾो हो हीअं आयो पंहिंजे कुल्हनि तां चादर लाहे इमाम हुसैन जा पेर पियो छंडे हुसैन चयुसि त अबू हुरैरा तूं मुंहिंजे नाने जो असहाबी आहे मूंखां उम्र में वॾो आहे हदीसुन जो हाफिज आहे तुंहिंजी रब इज़त कई आहे मुंहिंजा पेर छो थो छंडे अबू हुरैरा चयो त क़िबला मां तव्हांजो शान अखियुनि सां ॾिठो आहे अवां हू नंढड़ा हुया रसूलुल्लाह अवां खे कुल्हनि ते चाढ़े घुमाईंदो क़िबला अवां नमाज़ में ईंदा हुयो मदीने वारो साईं अवां जे लाइ सजदो टिको करे छॾींदो हो मां अखियुनि सां ॾिठो आहे क़िबला रसूलुल्लाह पंहिंजा लब मुबारक अवां जे लबनि ते रखी चुमियूं ॾींदा अवां खे झोलीअ में विहारींदा ओ साईं हिननि माण्हुनि खे तुंहिंजे शान जी कहिड़ी ख़बर अवां जो शान है अखियुनि सां ॾिसनि तोखे पंधु करण न ॾिन तोखे पंहिंजे कुल्हनि ते चाढ़े घुमाईंदा वतन कलंदराबाद वारो हुसैन जो जिक्र ॿुधो था करार मिले वतो अलाए कोन हुसैन काबतुल्लाह जो तवाफ करण अचे माण्हू काबे जो तवाफ बंदि करे हुसैन जा दीदार कंदा हुसैन अज़मत वारो तॾहिं त आशिक़ चयो आहे मुंहिंजे रसूल जी आल ते राज़ अलस्तिया मोमिन बोल हुसैन हुसैन का हस्तिया सुभान अल्लाह मुंहिंजे रसूल जी आल ते राज़ अलस्तिया मोमिन बोल हुसैन हुसैन का हस्तिया मोमिन बोल हुसैन हुसैन का हस्तिया साईं मुझा हुसैन काबे जे तवाफ जे लाइ अचे माण्हू काबे जो तवाफ बंदि कंदा हुसैन जी ज़ियारत कंदा जेके हथ मिलाए सघंदा हथ ॾींदा हथ चुमंदा पर जेके न पुॼी सघंदा हीअं हुसैन जे कपड़नि खे हथ लाए पंहिंजे मुंहनि ते घुमाए छॾींदा हुसैन जी सभु साहब इज़त कंदा अल्लाह जो कसम तव्हांखे ग़लति ब्रीफ कयो वियो आहे त अहल बैत साहब ठहियल न हुया शुक्र कयो जो तव्हांखे अल्लाह ताला असहाबन ऐं अहल बैतनि जी मोहब्बत अता फरमाई आहे हिकिड़ा साहबनि खे था ॻाल्हाइनि ॿिया अहल बैतनि खे ॻाल्हाइनि चवंदा त यज़ीद हक़ ते आहे नेट खोलियो चवंदा यज़ीद खे छो था ॻाल्हायो क़ुरान जो हाफ़िज़ हुयो चवनि था यज़ीद जिहाद कंदो हो उन वॾियूं फतहूं कयूं तव्हां उनखे ॻाल्हायो था
यजीद हक जो अमीर होयो मां तो चवन यजीद बदला यजीद न हक हुसैन हक जो इमाम जेके चो त हुसैन हक जो इमाम हाथ मथे खणी चो सुभान अबू बकर जे कुल्हे ते नंढड़ो इमाम हसन या इमाम हुसैन वेठो आ मौला अली ऐं अबू बकर गॾु पे आया पर हसन ऐं हुसैन अबू बकर जे कुल्हे ते हुया अबू बकर अली ठहियल हुया तॾहिं त गॾु पिया घुमनि उन को चाचो अली गोर चिंजणी न त हक़ सज चई छॾिया सोना ठहियल न हुजनि हा त गॾु छो घुमनि हा घुमनि गॾु था मदीने जे घिटनि में ऐं इमाम हसन नंढड़ो आहे या अला इख्तिलाफ रिवायत या हुसैन आहे नंढड़ो आहे अबू बकर जे कुल्हे ते मौला अली गॾु थो हले अबू बकर अर्ज़ थो करे क़िबला ओ सोना अली अलीअ खे असहाब मौला करे सॾींदा तो जेके रसूल मौला करे वो असां सभिनी सुन्नन जो मौला है अबू बकर ऐं अली गॾु था अचनि अबू बकर तो अर्ज़ करे क़िबला ही जेको अव्हां जो शहज़ादो मुंहिंजे कुल्हे ते इमाम हसन या हुसैन ओ सुहिणा अली मां हिन खे वराए वराए ॾिठो आहे हिन खे वरी वरी मां ज़ियारत कई आहे पुटु तुंहिंजो आहे पर मां ॾिठो आहे त सूरत रसूलुल्लाह जी उमर फारूक मिंबर ते वेहे हुसैन खे मिंबर ते गॾु विहारे अल्लाह जो कसम कपड़ा उमर फारूक जे बचन के पोइ मिलंदा अग में उमर हसन ऐं हुसैन जा नवा कपड़ा मिस्र मां घुराईंदो जिक्र करे चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अदा परवाज़ जहिड़ा पुट अल्लाह कंहिंखे अता करे चो आमीन जेको पंहिंजे पीउ खे यादि करे मदीने वारे फरमायो त कब्र वारे खे ॿी का बि शइ प्यारी न हूंदी आहे जेका दुआ घुरंदा आहियोसि कब्र वारे खे न सॼी दुनिया खां उहा दुआ प्यारी हूंदी आहे अमल मरण खां पोइ सिलसिलो बंदि थी वेंदो आहे छो त इंसान दुनिया में नमाज पढ़े रोज़ा रखे हज करे ज़कात ॾे ख़ैर ख़ैरातूं करे पर कब्र में वेंदो नमाज बंदि रोज़ो बंदि हज बंदि ज़कात बंदि कब्र जे हवाले हाणे हिसाब किताब हलंदो आहे उन जाइ ते मदीने वारे फरमायो त कब्र वारो ओ कब्र में ईअं हूंदो आहे जीअं खूह में किरल इंसान हूंदो आहे ऐं जॾहिं उनखे दुनिया वारा दुआ कंदा उन दुआ जो असर हुनखे एॾो थींदो आहे जो हुनखे कब्र वारे खे उहा दुआ दुनिया वमा फीहा खां वधीक पसंदि ईंदी आहे मदीने वारे साईं फरमाया त जेको पीउ माउ सां दुनिया में चङो न हले उनखे छा करणु खपे अॼु इहो बि ॿुधी छॾियो ॿुधंदो माशा अल्लाह ॾाढो जलसो तव्हां कामयाब कयो आहे पर असां बि वसूं न घटायोसीं असां बि आलिमनि जे लाइ तव्हांखे पैकेज ॾिना ईअं लाउडन वारा बि तव्हां ॾिनाईंदा आहिनि मुफ़्त में आलिम जो केॾो शान आहे फी सबीलिल्लाह आलिम था अचनि न का फीस ॻाल्हाइनि त बाबा मां अधु कलाकु पढ़ंदो मां त 10,000 वठंदो मां 20,000 वठंदो मां इहो ॿियनि वटि रस्म आहे जेके 10,000 वठी ऐं पढ़नि छा पढ़ंदा ॻाल्हाए त सही जेके अल्लाह जी राह में फी सबीलिल्लाह ईंदा सच बि उहे ई ॿुधाए वेंदा लाउड वारा बि फीस वठनि बाबा 3,000 वठंदासीं ॾोकरीअ मां था अचनि
पर लाउड मथियां ब आणींदासीं ब अलाह ॾे पनाह जेकर ॿई मथियां यूं त सड़ी वञनि त चुप लॻी पई हूंदी भला अलाह जी राह में अचो था जेकर अलाह सां हिसाब न कयो ॿ टे नाद ॿ वधाए खणी आयो त खुटी त कोन वेंदव ॻाल्हायो ये लाउडन वारा ब लाउड वधाए नथा खणी अचनि ॻाल्हाए पूरो करे खणी था अचनि पर शाबस ॾियो रसूलुल्लाह जे दीन जे आलमन के जेके फी सबीलिल्लाह हलिया था अचनि जिक्र करे चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ही हिकड़ी रवायत ॿुधो परवाज़ चयो ॿुधाए छॾिजां सोना भावरो मदीने जो शहर उस्मान गनी रसूलुल्लाह जो असहाबी बिया न्याणो बिया त महबूब जो सच्चो आशिक बिया आयो अर्ज कहीं त क़िबला तव्हांजी दावत तो कया हलो मुझे घर मुझी दावत खाओ मदीने वारे साईं फरमायो तुझी दावत कबूल असां तो वट ईंदासे मुझा महबूबा ओ बजे असहाबन आशिकन सां गड्या उस्मान गनी जी दावत ते पया उस्मान गनी महबूबन जे पोयां हलंदो पियो अचे महबूब कदम प्या रखन उस्मान गनी गणींदो याद कंदो पियो वञे कदम कदम गणींदो वञे याद कंदो वञे महबूब जो कदम बि त कदम हो जिते भी जनाब आला सुभान अल्लाह कदम पाक पाए व्या जिते भी जनाब आला कदम पाक पाए व्या उते मया तुराए खुशबू खिंडाए व्या जिते भी जनाब आला कदम पाक पाए व्या जिथे भी जनाब आला कदम पाक पाए व्या उते मया तुराए खुशबू खिंडाए जिते भी जनाब आला कदम पाक पाए व्या जिथे भी जनाब आला ओ नबूवत जो ताज सुरते सुभान अल्लाह हजारे गुलाम दरते नबूवत जो ताज सुरते सुभान हजारे गुलाम दरते तड़े भी वही तड़े ते तड़े भी वही तड़े ते रब खेरी झाए व्या जिते भी जनाब आला कदम पाक पाए व्या जिते भी जनाब आला कदम पाक रसूलुल्लाह अग में पहलिया उस्मान गनी पंजे महबूब जा कदम मुबारक गणींदो पयायो असाब पोया दावत में पहुता उस्मान जी दावत खाई महबूब मोटिया उन दावत में तव्हां ऐं असांजो मौला अलीजुल मुर्तज़ा बि शरीक उस्मान गनी कदम गणिया असाबन चयोसीं कदम छो थो गणी उस्मान गनी चयो त मां रसूलुल्लाह जे कदमन जी क़ीमत अदा नथो करे सघां पर मुहम्मद मिठे जे हिक हिक कदम तां ही कायनात घोर कयां थोरी आ पर महबूब के प्यारो अमल इहो आ त गुलाम आज़ाद कयो इंसान आज़ाद थियनि गुलामीअ मां इंसानन के आज़ाद कयो वञे तॾहिं त उन वक़्त में रस्म हुई गुलाम सॼी उमिरि लोड़ींदा नौकरीअ वारा गुलाम नाहिनि उन्हनि जो टाइम आहे ड्यूटी
पंहिंजे टाइम ते कंदा आहिनि पर ग़ुलाम वीचारा पोढ़ा थी वेंदा हा सॼी उमिरि लोड़े लोड़े मरी वेंदा हा आज़ाद न थींदा हा तॾहिं रसूलुल्लाह फरमायो जेको ॼाणी वाणी रोज़ो भञे या त 60 रोज़ा रखे या वरी 60 मिस्कीन खाराए या वरी ग़ुलाम आज़ाद करे माना त महबूबन के ग़ुलाम आज़ाद करण जो अमल एॾो वणंदो हो ग़ुलाम वॾी क़ीमत भरे आज़ाद कराया वेंदा हा अबू बकर जॾहिं बिलाल खे उमय्या बिन खल्फ खां आज़ाद करायो हो तॾहिं बि अबू बकर वॾी क़ीमत भरी हुई बिलाल आज़ाद थियो हो उस्मान गनीअ चयो महबूब खे ग़ुलाम आज़ाद करण ॾाढा वणंदा आहिनि मां ॿियो कुझु नथो करे सघां महबूब जे हिक हिक क़दम जे एवज़ ग़ुलाम आज़ाद कंदो वेंदुमि ग़ुलाम आज़ाद कंदो हिकु क़दम हिकु ग़ुलाम पोइ क़ीमत केतिरी बि भरणी पवेसि ग़ुलाम छॾाई वियो हल आज़ाद रसूलुल्लाह जे सदके हल जेतिरा क़दम महबूब खया ओतिरा ग़ुलाम आज़ाद थिया हाणे कचहरी पूरी थी मौला अली घर आयो अम्मा फातिमा ज़हरा सां वेठो वाह जी जोड़ी आहे वाह जी जोड़ी आहे जंहिंजो निकाह वाला आसमाननि ते कराए छॾे या बि जोड़ी हूंदी साईं अली फातिमा सां वेठो अम्मा फातिमा पुछ हसनैन जा बाबा देर कयो अॼु काॾे विया हुजे उस्मान दावत कई पर रिकॉर्ड टोड़े छॾियईं छा त मानियूं खारायईं छा त मदीने वारे साईं जी ख़िदमत कयईं बसि ठव कराए छॾियईं रज करायईं वॾा ताम कयईं पर फातिमा रिकॉर्ड त इन में टोड़ियईं जो रसूलुल्लाह जे क़दम क़दम ते ग़ुलाम आज़ाद कंदो पोइ मौला अली साईं चयो त फातिमा असां वटि बि हुजे हा ग़रीब न हुजूं हा त महबूब जी दावत कयूं हा महबूब अचे हा असां बि ग़ुलाम आज़ाद कयूं हा न अम्मा फातिमा ॾिठो त दिलि मौला जी मलूल थी थिए फातिमा चयईंसि त अली घबराए न वञ मुंहिंजे बाबा खे वञी दावत ॾे मुंहिंजो बाबा ईंदो मां बि पंहिंजे बाबा ऐं उनजे असहाबनि जी दिलि खोले दावत थी कयां अलीअ चयो घर में का शइ कान्हे का फातिमा चयसि घबराए न दिलि वॾी कर दावत ॾियणु तुंहिंजो कमु आहे पोयां सॼो इंतज़ाम करण मां फातिमा जो कमु आहे ॾाढा त चओ सुभान अलीउल मुर्तज़ा महबूबन वटि वियो या रसूल अल्लाह अवां जे न्याणी अवां जी दावत कई आहे क़बूल फरमायो पाण फरमायो क़बूल आहे तव्हां इंतज़ाम कयो मां पंहिंजे असहाबनि सां गॾु अचां थो महबूब जाॾे वेंदो पंहिंजे असहाबनि सां गॾु वेंदो अली साईं वटि आयो अम्मा फातिमा घर में वाकई ज़ाहिर में त का शइ कान हुई खाली चुल्हनि ते खाली देगड़ा रखी मुसलो विछाए अल्लाह साईं के अर्ज़ पई करे मौला तुझे अर्शन जो मेहमान थो अचे ओ मुंहिंजा मौला तुंहिंजो महबूब थो अचे ओ मुंहिंजा मौला पंहिंजे असहाबनि सां गॾु ईंदो उस्मान खे त शाहूकार बणायो थी हुन त मुंहिंजे बाबा जी वॾी ख़िदमत कई आहे ग़ुलाम आज़ाद कयईं वॾा ताम कयईं असां ग़रीबनि जी बि इज़त रखो ओ मुंहिंजा मौला हे मुंहिंजा ख़ाली देगड़ा तामनि सां भरपूर फरमाए अम्मा साईं दुआऊं पई घुरे हेॾऊं थोरी देर मस गुज़री रसूलुल्लाह पंहिंजे असहाबनि सां गॾु सिधो फातिमा जे दर ते आया इहो जेको हीअं करे अञा वेठा आहियो या जनवरी वारी आदत न छॾी अथव खुली वियो
महबूब आयो फातिमा असां तुंहिंजा मेहमान आहियूं अची वियासीं बाबा भली करे आयो साईं जन फरमायो वेहो असां बि वेहो वेहो हाणे दावत जा थाम आया ताम जा देगड़ा जेके ज़ाहिर में खाली हुया फातिमा साइणे देगड़े ता ढकुल है ये भाजी वारे देगड़े मां भाजी कढे सुभान अल्लाह चांवरन वारे मां चांवर कढे पर खुशबू आला किस्म जी पई थे असहाब एक बे की चवल उस्मान बि दावत कई एड़ी खुशबू कान हुई जड़ी अलीउल मुर्तजा जे घर ताम जी खुशबू हुया असहाब खाइन प्या ताम जी तारीफ बि कन प्या मदीने वारे साईं बुधो पाण फरमायो असहाबियो उस्मान गनीअ दुनिया जा ताम कया मसाला गोश्त चावर या मानियूं जेको बि कयई दुनिया जो कयई फातिमा जे लाइ अल्लाह जन्नत मां ताम मोकिलिया आहिनि हितों जी का बि शइ न आहे फातिमा के अल्लाह ताला जन्नती ताम नसीब कया हन मुझे न्याणी जी दावत खाओ खाई जड़े महबूब वरी वापस रवाना थिया वरी अम्मा फातिमा अर्ज कयो मुझा मौला उस्मान गनीअ बाबा जे कदम कदम ते केतरी बि रक़म भरे गुलाम आजाद कयई ओ मुझा मौला मां छा घुरां गरीब आया मुझा हथ न मोटा मुझे दुआउन जी लज रखो मुझे बाबा जे कदमन जे एवज़ मुझे बाबा जी गुनाहगार उम्मत के माफी अता फरमा महबूब मोटिया जिब्रील हाजिर थियो अर्ज कई या रसूल अल्लाह या खुशखबरी बुधो अवाजी न्याणिया अल्लाह साईं के अर्ज कयो ओ मुझा मौला मुझे बाबा जे कदमन जे वज़ गुनाहगारन के माफी दे ओ मुझा साईं अल्लाह ताला तुझी न्याणीअ जे दुआ जे एवज़ तुझे हिक हिक कदम जे एवज़ 10,000 गुनाहगार छॾे ॾिना आहिनि थोड़ो नशन मोटो ठो प्यार दा है सुकून दा है कलीम ला है सो अल्लाह साईं तव्हां असांखे अहिड़ा आल बैत अता फरमायो हाणे साईं जन के गुज़ारिश तो कयां ॿुधंदा हूंदा मेहरबानी करे अचनि असांजे जलसे खे अची रौनक बख़्शन उन्हनि महिमाननि जो इंतज़ार आहे जेसी ताईं अचनि तेसी ताईं आल बैत जे शान में आशिक चयो आहे चवे थो हूर न्याणे हंध विछाया अलीअ जी औलाद जा साईं हूर न्याणे हंध विछाया अलीअ जी औलाद जा हूर न्याणे हंध विछाया अलीअ जी औलाद हो अलीअ जी औलाद जा हसन मीर हुसैन तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन रहबर हुसैन हुसैन जा ओ अलीअ जी औलाद जा हसन मीर हुसैन जा हूर न्याणे हंध विछाया अलीअ जी औलाद जा सची पी पिया सूर हजा
ऐं सुर केॾारो में भिटाई वरी इन जी तर्जुमानी हीअं कई आहे सब सूफ़ी असांजा अथव सब सूफ़ी सुन्नी ऐं दस्तगीर जा मुरीद रखल भी दस्तगीर जो मुरीद सचल भी दस्तगीर जो मुरीद कलंदर भी दस्तगीर जो मुरीद भिटाई भी दस्तगीर जो मुरीद भिटाई तो चवे त कामिल सुर केॾारो जे फसल टे में चई त कामिल करबला में ओ अहल बैत आया मारे मिस्रन सी ओ जन काफिर कंबाया सच के बीबी अजाया ओ अड़ा सूर सुपरी ओ सच्ची बीबिया सूर हजाया करबला में ओडो आया हुर ने आने अंदर छाया अली जी औलाद मता चो तॾहिं जे निहारे हुसैन ऐं उन जा साथी मिटीअ ते पिया वाकई ज़ाहिर में मिटीअ ते हुया पर मदीने वारे साईं जे फरमान मुताबिक शहीद अञा ज़मीन ते पोइ ईंदो आहे हूरूं अॻ में ई हुननि खे पंहिंजी हंज में आराम कराईंदियूं आहिनि शहीद जे रत जो कतरो ज़मीन ते पोइ किरंदो आहे अॻ में अल्लाह हुनखे पंहिंजो दीदार कराईंदो आहे सची बीबिया सूर हजाया करबला में ओडो आया हुर ने आने अंदर छाया अली जी औलाद ॿियो बंदु ॿिन करोड़नि जो तव्हां ॿ दफ़ा चओ सुभान अल्लाह चैन खे मञींदा आहियो 4 दफ़ा बि चई छॾियो पंजतनी आयो 5 दफ़ा चई छॾियो कई करबला में शहीदन शादी क़यामत ताईं इश्क आबादी ओ कई करबला में शहीदन शादी क़यामत ताईं इश्क आबादी केड़ी शादी मता कोई बुधी जे त घोट कासिम शादी कई हुई कोन थी आ करबला वारे ॾिहाड़नि में ये शादी जा ॾींहं न हुया ये शहादत जा ॾींहं हुया या ग़लत रवायत आहे त घोट कासिम शादी कई मेहंदी ऐं उहा पीअण जे लाइ जॾहिं चओ था पाणी न हो त मेहंदी कीअं पिसाई हुई कॾहिं सोचो त सही हा शादी थी आहे कहिड़ी चओ त ॿुधायां ज़ोर सां जेका रखियल साईं चओ त शादी थी आहे हाणे लतीफ़ खां पुछूं त साईं शादी थी आहे या न उहो बि चवे थो थी आहे कहिड़ी चवे थो सुर केॾारो में फसल टे में लतीफ़ थो चवे त सख़्ती शहादत जी ओ शादी जो नथा सख़्ती शहादत जी ओ सुन शादी जो माना त शहीदन जी शहादत या हकीकत में शादी हुई जरो ना है जरो माना जोर या ताकत जरो ना है यजीद खे ओ यूनिसो रोईनी मोहब्बत उठो मी ओ अली जी औलाद ते कई करबला में शहीदन
शादी क़यामत ताईं इश्क आबादी हूर ने आणे हंध विछाया अलीअ जी औलाद। अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे। मां तव्हांजे ॻोठ जो आहियां, तव्हां जुमे ते मूं वटि ईंदा आहियो। जुमे ते भेरो ई सुकून सॼी जमात वठंदी आहे। सुकून ईंदो अथव या न? इहो अलाह कारण था अचूं, न त जमातूं मस्जिदूं ॿियूं वॾियूं खोड़नि ॿिए हंधि, पर चवंदा आहिनि त हक़ु पहिरियों पंहिंजे शहर जो, अॻे पोइ हिते अचूं। त असां अलाह कारण अचूं था त परवाज़ जेको पंहिंजे बाबे खे यादि कयो आहे, उहो पीउ जो रूह बि हिन ॾांहुं राज़ी थियो हूंदो। हिकिड़ी हदीस मुबारक रहिजी वई, मदीने वारे साईं फरमायो आहे त जेको दुनिया में, मां ईअं न चयो त मतां चयो त परवाज़ चङो न हलियो पीउ सां, बाबा जेके चङा न हलियो, जेके अबो अमड़ जीअरा अथव चङाई करे वठो, पर जेके चङा न हलिया आहियो, मुंहिंजे महबूब फरमायो त उन्हनि ते हिकिड़ो ॾंड आहे औलाद ते। पीउ मां गुज़ारे विया, पीउ या मां ॿिन्ही मां को हिकु या ॿई गुज़ारे विया। मुंहिंजे महबूब फरमायो हाणे औलाद ते ॾंड इहो आहे त पंहिंजे पीउ माउ जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदो रहे। ॾुखियो न आहे ॾंड, हथ खणो नथा खणो, रुगो ईअं चओ त मुंहिंजा अलाह साईं मुंहिंजे अबे अमर खे बख़्शिश, रुगो ईअं चवंदा वतो, तॾहिं बि अलाह ऐं उनजो रसूल असांखे उन्हनि में उमेद आहे त असांजे अबे अमर खे मग़फ़िरत मिलंदी। जंहिंजा पीउ माउ गुज़ारे विया आहिनि, रब उन्हनि जे अबे अमर खे जन्नत में जाइ नसीब करे। जुमे ते ईंदव, वरी इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी। अव्हांखे दिल जे हुज़ूर सां दावत आहे, हीअ बि पंहिंजी मस्जिद आहे। जेके बि अलाह जा घर आहिनि सभु मस्जिदूं आबाद कयो। जेको मस्जिदूं आबाद कंदो, अलाह उन्हनि जे घरनि खे आबाद कंदो। जन ठहराई हीअ मस्जिद, रब उन्हनि खे आबाद करे। जेके नमाज़ूं था पढ़नि, जुमो था पढ़नि, या उस्ताद रफ़ीक वारा पंहिंजे बच्चे ॿारहें वीचारा ख़िदमत था कनि मस्जिद जी, अलाह उन्हनि खे बि सुहिणो अजर था फरमाईंदो। मरहूम इलाही बख़्श खे अलाह असीं जन्नत में जायूं नसीब फरमाईंदो। ही मस्जिद आहे, हूअ मस्जिद आहे, जेके मस्जिदूं उन्हनि खे आबाद कयो, अव्हांजा घर आबाद रहंदा। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम।